आहियूं। ई पंहिंजो इस्लाम आहे। कोई नथो वञे। रहमतुल लिल आलमीन। आयशा जे विछाण मथी जिब्रील अमीन अचे पियो, अल्लाह जे रसूल वटि केरु वञे? फातिमा जो ॾोहे मिल्टन जे अंदरि हथ वॾाइजी वेंदो। उसामा बिन ज़ैद मां खदीजल कुबरा जो गुलाम जेको विके मालदार औरत भी गुलाम गिनंदी, मक्के में शाहूकार औरत भी, इनखे हलायो वञ। अल्लाह जे रसूल खे चओ या रसूल कुरैश मड़े बेड़ा वेठाई, फातिमा जो हथ न कपाजे। अल्लाह जा रसूल चोरई कई। कुर्बान वञे मुंहिंजा माउ पीउ न पैगंबर मथा टिपड़े उथियो चई त आंजे कबील जी रही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणी अली जी घरवारी हसन हुसैन जी मां वे तन जा हथ के वठे विझां। हसन हुसैन जी जे मां वे जन्नत जे औरतें जी सरदार है। ये जेकॾहिं चोरी करे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजी सिफारिश के क़बूल न करे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो पण हथ वठे विझे। इहो अदल, इहो इंसाफ, इहो इस्लाम। तो मुसलमानों इन बीमारी जो सामनो करणो है तो दवाएं से इलाज की न थींदो। दुआ सच्ची तौबा से जहन्नम कना बचणो है। कुरान करीम जी मुंह आयत जो बयान कई है सूरह नबा जी, जंहिंमें अल्लाह जहन्नम जो जिक्र किया इन गुनाह की वजह से माण्हू जहन्नम में वेंदा। बिशारतूं पण अल्लाह कुरान में ॾिने जिन ईमान आंदो चङा कम क्या खासा कम क्या उनखे जन्नत में दाखिल कंदासूं। जन्नतुल फिरदौस, फिरदौस हिकिड़ो मकान है जेको चयो वेंदो जन्नती खे त तूं हलियो वञ 6 रूम मथे पुॼे तुंहिंजो मकान है जेको तख़्त जे मथे आम साम्हूं टोक ॾेई वेठल हूंदा। न कि उते सॼ जी गर्मी हूंदी, न कि सर्दी ॾिसंदा। उन्हीं माण्हूअ साबा पुछो या रसूल जन्नत जा मेवा खेंदा तो जन्नत में गंदगी न हूंदी, पेशाब पायखानो न हूंदो, पोइ इन माण्हूअ जो खाधो जेको पेट में हज़म थींदो कीअं थींदो? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जन्नतीअ जे बदन में अहिड़ो पसीनो अहिड़ो पगर आणींदो जंहिंजे मेवे जन्नत जे खाइण से उनजो पेट हल्को थी वेंदो। अल्लाह जहन्नम जे अज़ाब खां बचाए बाक़ी जन्नत जा मेवा नसीब करे। कुरान जे तो जो आयत इब्तिदा में मुंह पढ़ी है इन जहन्नम कानत मिरसादा लितागीन माबाब लाबिसीन फिया कबाब। बेजक दोज़ख इंतजार कंदो कंहिंजो गुनहगार जो जेको दुनिया में बिना तौबा जे मरी विया हुआ, जेको वियाज खाई